गुलशन हदीद जी निजी अस्पताल आयशा जनरल अस्पताल में मुबैना तौर गलत ऑपरेशन सबब थींदड़ औरत जे वारसन आबिद अली मेमण, फयाज़ मेमण, इरफान कोरी, अताउल्ला जोखियो, गुलाब ज़हरानी ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब खारो अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुतासिर थियलनि दाहियो त अस्पताल इंतज़ामिया जी लापरवाही करे असांजी औरत जो ग़लति इलाज कयो वियो, जंहिं सबब उन जी हालत ख़राब थी वई। टेनों मुख़्तलिफ़ अस्पतालुनि मां इलाज करायो पर उन जी ज़िंदगी बची न सघी ऐं असांजे एहतजाज बाद स्टील टाउन थाणे ते मुलविस डॉक्टर ग़ुलाम अली नारे जो ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो, पर पुलिस ऐं सिहत खाते पारां अस्पताल इंतज़ामिया ख़िलाफ़ का बि कार्रवाई न थी सघी आहे। एहतजाज कंदड़ मुतासिरीन वधीक चयो त पुलिस ऐं अस्पताल इंतज़ामिया जी बेहिसीअ सबबि असांखे इंसाफ़ परे परे ताईं नथो अचे। मुतासिर धुर पारां सूबाई वज़ीर सिहत, SP मलीर, डायरेक्टर हेल्थ ऑफ सिंध, इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि ऐं ॿियनि खां मुतालबो कयो आहे त असांजी औरत फ़ौत थियण वारे मामले जो नोटिस वठी फौरी तौर ते कातिल डॉक्टर खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। ॿी सूरत में एहतजाज जे हासिलात लाइ एहतजाज मुसलसल जारी रहंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।